अस्सलाम वालेकुम। आखिरी अशरे जी शुरूआत है और हिन के उहा मुक़दस रात कहिड़ी है जेका लैलतुल क़द्र जी रात है, त उन जी तलाश लाइ करे अॼु कई मोमिन मुसलमान एतकाफ़ में वेठा हूंदा और सिर्फ़ उन रात जी तलाश में जेका उहा लैलतुल क़द्र जी रात है। हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर दोस्त मोहम्मद जंहिं हिन तन्हाईअ जी जेका 10 रातूं आहिनि, हिन जी तन्हाईअ जो जेको असल फ़लसफ़ो आहे कि कीअं करिणो आहे और कंहिं तरीक़े सां हुन ज़ात ओॾो थियणो आहे और अलाह राज़ी करिणो आहे। हिन मुक़दस रात जे हवाले सां दोस्त मोहम्मद फरमाए थो, होइज हरदम हिम्मत हालस, होइज हरदम हिम्मत हालस के न ॾिसे कंब काम, होइज हरदम हिम्मत हालस के न ॾिसे कंब काम, हुर्फ़ सुञाणे हमद जो लाग लागा पालाम, हुर्फ़ सुञाणी हमद जो लाग लागा पालाम, मुहय्यमिन माठ मझा मालूम थे, मुहय्यमिन माठ मझा मालूम थे, छॾ ताम तमा तन्हा, पारिज मुई मिजाज़ जी, पारिज मई मिजाज़ जी, छत मन छोरी चाह, कर फना बुत फरा कसी, कर फना बुत फरा कसी, बाबो ॾेही बाह, ला जो लफ्ज़ लपेटियो, ला जो लफ्ज़ लपेटियो अकबर पासे आ, दर नाथ दया दोस्त मोहम्मद चए, नार उते जित ना, सबर सिक सुकूत संधी, सामी सरवाह, इहा ॻाल्हि वठी जिंदगाह, त वेझो थिए विसाल चए थो, होइज हरदम हिम्मत हालस, पंहिंजे हाल सी, पंहिंजे जुस्तजू सी, पंहिंजे वजूद सी, के न ॾिसे कंब का, पोइ दुनिया जो को माण्हू, को दुनिया जी मखलूक ॾेखारण लाइ करे उहा इबादत न कर, बसि उहा ख़ामोशी जी इबादत कर, जेका हिम्मत हुजे तुंहिंजे अंदरि उन हिम्मत सी गॾु जोहद जी तलाश कर, ख़ौफ़ सुञाणे हमद जो लाग लॻा पा लाए, उहा जेका हमद है, जेका अल्लाह जी तारीफ़ है, जेका अल्लाह जी तौसीफ़ है, सिर्फ़ु उन हिकिड़े लफ़्ज़ खे सुञाणे, लाग लाॻा पा लाए, उन सी रुगो लाॻापो लॻाए, उन सी रगो हुज, उन सी जुतियो हुज, मुहय्यमिन माठ मझा, मुहय्यमिन अल्लाह जो पाक नालो कि उन मझा अहिड़ी ख़ामोशीअ में उनखे यादि कर, मालूम थिए, छॾ ताम तमा तन्हा, बसि दुनिया जा ताम तमा लालचूं उहे छॾे, बसि इहो लफ़्ज़ मुहय्यमिन जेका आहे इनखे माठ करे पियो दोहराईंदो वञ, पारिज मई मिजाज़ जी, उहो जेको नंढिड़ो चिराग आहे जेके तुंहिंजे अंदर जे वजूद जो उनखे बारिज मई मिजाज़ जी, छित मन छोरी चाह, जेका तुंहिंजे दिलि जी जेका चोरी आहे उहा ख़तमु थिए, कर फना बुत फरा कसिंग, ही तुंहिंजो जेको बुत आहे जिस्म आहे इन सां गॾु फना थी वञे, बाबो ॾेही बाह, लाह जो लफ़्ज़ लपेटियो ला, इनकार सिर्फ़ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, इहो जेको ला जो लफ़्ज़ आहे इनखे लपेट के दुनिया में कुझु बि कोन्हे सवाइ अल्लाह जे ज़ात जो, ला जो लफ़्ज़ लपेटियो अकबर पासे आ, कहिड़ो अकबर? अल्लाह अकबर, ला जो लफ़्ज़ लपेटियो अकबर पासे आ, सिर्फ़ु दुनिया जी वजूद खां, दुनिया जी शइ खां इनकार करे, ला जो लफ़्ज़ करे अकबर पासे आ, सिर्फ़ु अल्लाह जे वजूद जे पासे आ, दर नाथ ॾियां दोस्त मोहम्मद चए, शाइर चए थो कि पंहिंजे अल्लाह जे दर जो ध्यानु और उनजे दर जो जेको एहसासु आहे उनजे अलावा ॿी का शइ जो मूंखे अहसासु न हुजे,
और दरनाथ ध्यान दोस्त मोहम्मद चए नार उते जित ना उती नार उत ॾिस जित इनकार ही इनकार है जित कुझु कोन्हे सवाइ अल्लाह जे वजूद जे नार उते जित ना जित कुझु कोन्हे ना है उत नार जित कुझु बि कोन्हे सब्र सिक सुकूत संधी कहिड़ी ख़ूबसूरत अल्फाज़ पुरोई कि सब्र सी सिक सी उम्मीद सी सुकूत और ख़ामोशीअ जे अंदरि जेका तूं पंहिंजे अल्लाह जेको सिर वाह सब्र सिक सुकूत संदे सामी सिर वाह इहा ॻाल्हि वठी जिंद गाह इहा ॻाल्हि वठी अल्लाह जे वजूद जी इहा ॻाल्हि खणी पंहिंजे पूरे लफ़्ज़ जे अंदरि इहो ई गानो रताए इहो ई गीत ॻाए कि इहा ॻाल्हि वठी जिंद गाह त वेझो थिए विसाल खे इहा ॻाल्हि वठी जिंद गाह त वेझो थिए विसाल खे दोस्त मोहम्मद।